जापान जे शहर ओइता में बाहि लॻण सबबि 170 खां वधीक इमारतूं सड़ी राख थी वयूं। ओचितो बाहि लॻण सबबि भरपासे जा इलाइक़ा बि बाहि जी लिपेट में अची विया। बाहि जे नतीजे में 170 खां वधीक इमारतूं सड़ी राख थियूं। बरतानवी न्यूज़ एजेंसी रिपोर्ट मूजिबि अंगारे जी शाम ओइता शहर जे सागानोसेकी इलाइक़े में बाहि लॻी, जंहिं सबबि भरपासे जे इलाइक़े खे बाहि पंहिंजी लिपेट में वठी छॾियो। बाहि वाक़िए सबबि 175 खां वधीक माण्हुनि खे फौरी तौरु एमरजेंसी कैंप मुंतक़िल कयो वियो। बाहि न रुॻो रिहाइशी इमारतुनि खे तबाह करियो, पर वेझे जबलनि वारे इलाइक़नि में बि पखेड़जी वई। जापानी वज़ीर आज़म सनाई ताकची ट्विटर ते चयो आहे त बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ ओइता जे गवर्नर जी दरख़्वास्त ते हिकु फ़ौजी हेलीकॉप्टर पिणु मोकिलियो वियो आहे। शहरनि जी हिफ़ाज़त ऐं मलबे खां बचाइण लाइ कमु जारी आहे। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी चयो आहे त पंजाब में रहंदड़ गैर क़ानूनी अफ़गान परदेही शहरियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। पंहिंजे बयान में सूबाई वज़ीर उज़मा बुखारी चयो त गैर क़ानूनी अफ़गाननि बाबति मालूमात फ़राहम कंदड़नि खे नक़द इनाम ॾिनो वेंदो। 3 हफ़्तनि में 6220 अफ़गाननि खे उन्हनि जे मुल्क वापसि मोकिलियो वियो आहे ऐं केतिरनि ई शहरनि तरफ़ां सही मालूमात फ़राहम कई वई। मालूमात फ़राहम कंदड़ शहरनि जा नाला राज़ तौरु रखिया वेंदा। सूबे मां गैर क़ानूनी अफ़गाननि खे वापसि मोकिलण जो ऑपरेशन कामयाबीअ सां जारी आहे। कराचीअ जे एम ए जिना रोड ते कार शोरूम ॿाहिरां फायरिंग में ज़ख़्मी थींदड़ शोरूम मालिक जे ड्राइवर जा जवाबदार केस दाख़िल थियण बावजूदि गिरफ़्तार न थी सघिया। वाज़े रहे त शोरूम ॿाहिरां फायरिंग बाद जवाबदारनि तरफ़ां 50 लख रुपया भुंग तलब कई वई, जॾहिं त जवाबदार पंहिंजो नालो अहमद अली मक्सी ऐं लियारी गैंग सां तालुक़ ॿुधायो हो। एशियन डेवलपमेंट बैंक बलोचिस्तान में पाणीअ जी शदीद खोट जी निशानदेही कई आहे। एशियन डेवलपमेंट बैंक जी रिपोर्ट मूजिबि बलोचिस्तान में सिर्फ़ 7% ज़मीन पोखी हेठि आहे। मसइले खे हल करण लाइ बलोचिस्तान में डिजिटल पाणी ऐं मौसमी निज़ाम क़ाइमु कयो वञे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त डिजिटल निज़ाम जो मक़सदु सही मालूमात फ़राहम करणु आहे। पाण मुरादो मौसमी स्टेशन बरसाति, गर्मीपद ऐं हवा जे रफ़्तार जी सही डेटा फ़राहम करे रही आहे। हाणे हारी मौसमी डेटा जी मदद सां पंहिंजी आपाशी शेड्यूल खे बहितर बणाए सघनि था। डिजिटल सिस्टम जी मदद सां पाणीअ जे ज़ाया थियण में घटिताई आई आहे ऐं ज़रई पैदावार में इज़ाफ़ो थियो। बलोचिस्तान जो डिजिटल सिस्टम हाणे ॿोॾि ऐं ख़ुश्कीअ जे ख़तरनि जी बरवक़्तु अॻकथी करे सघे थो। हुकूमत खे पाणीअ जे विर्छ ऐं बहितर इंतज़ाम लाइ क़ाबिल एतमाद मालूमात मिली रही आहे। अमरीका ताइवान खे $700 मिलियन जो जदीद मिज़ाइल सिस्टम विकिरो करे छॾियो। मिज़ाइल सिस्टम हिन हफ़्ते ॿियो वॾो हथियार जो पैकेज आहे। कुल विकिरो कयल मिज़ाइलनि जी रक़म $1 बिलियन ताईं पहुची वई आहे। न्यूज़ एजेंसी रिपोर्ट मूजिबि इंडो पैसिफिक इलाइक़े में हिन वक़्तु सिर्फ़ ऑस्ट्रेलिया ऐं इंडोनेशिया हिन मिज़ाइल सिस्टम खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। गुज़िरियल साल अमरीका चयो हो त ताइवान खे हिन निज़ाम जा 3 यूनिट ॾिना वेंदा, जंहिं जी लागत $2 अरब आहे। हिन जदीद मिज़ाइल सिस्टम खे नेशनल एडवांस सरफेस टू एयर मिज़ाइल सिस्टम सॾियो वेंदो, जेको विचोले फ़ासिले जी सतह खां फ़िज़ाई दिफ़ाई सलाहियत फ़राहम करे थो ऐं उन खे RTX कंपनी पारां तयारु कयो वियो आहे। हीउ निज़ाम यूक्रेन में जंग दौरान इस्तेमालु कयो वियो, पर इहो ताइवान लाइ हिकु नओं हथियार आहे।